मसल्स खे मज़बूत बनाइण जी ख़्वाहिश त हर माण्हूअ जी हूंदी आहे। इन लाइ वर्ज़िश खे मामूल जो हिसो बणायो वेंदो आहे। वेट लिफ्टिंग खे मसल्स ठाहिण लाइ वॉक करण या जॉगिंग खां वधीक बहितर सम्झियो वेंदो आहे। पर सवाल इहो आहे त मसल्स ठाहिण लाइ छा करणु घुर्जे, कहिड़ी ग़िज़ा जिस्म खे मज़बूत बणाए थी ऐं मसल्स ठाहिण लाइ केतिरो वक़्तु लॻी सघे थो। जॾहिं असां सख़्तु वर्ज़िश जीअं वेट लिफ्टिंग कंदा आहियूं त मसल्स खे हिकु झटको लॻंदो आहे, जंहिंखे मसल इंजरी बि चवंदा आहिनि। जॾहिं मसल्स खे अहिड़ो झटको लॻंदो आहे त मसल्स जे मथां मौजूदु सेल्स सरगरम थी वेंदा आहिनि ऐं उन जे नतीजे में मसल्स वधी वेंदा आहिनि। मख़सूस हार्मोन्स बि इन हवाले सां मदद ॾियनि था जेके मख़सूस सेल्स खे सरगरम कंदा आहिनि। मसल्स ठाहिण लाइ सॼो ॾींहुं जिम में गुज़ारणु ज़रूरी न हूंदो। असल में हर हफ़्ते 2 खां 3 भेरा 20 खां 30 मिंट वेट ट्रेनिंग सां ई कुझु महीननि में नतीजा नज़र अचणु लॻंदा आहिनि। अव्हां खे वर्ज़िश दौरान सभु अहम मसल ग्रुपनि ते ध्यानु ॾियणु घुर्जे। इहा ॻाल्हि ज़हन में रहे त मसल्स फौरी न आहिनि ठहंदा। यकीनन हर भेरे वर्ज़िश करण सां मसल्स खे फ़ाइदो थींदो आहे, पर सुठनि नतीजनि लाइ सब्र करणु ज़रूरी आहे। हाणे कहिड़ी वर्ज़िश करणु पसंदि करियो था, इन जी चूंड अव्हां खे पाण करणी आहे, पर जिस्मानी सरगर्मियुनि सां गॾोगॾु आराम जो ख़्यालु रखणु घुर्जे। जेकॾहिं आराम जो ख़्यालु न रखिबो त मसल्स ठहण जी रफ़्तार सुस्त थी सघे थी। माहिरनि जी राय आहे त कंहिं हिकु मसल ग्रुप जी वर्ज़िश लाॻीतो 2 ॾींहं न करणु घुर्जे। मर्दनि ऐं औरतुनि जा मसल्स ठहणु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। मर्दनि में टेस्टोस्टेरोन नाले हार्मोन वधीक हूंदो आहे, जेको इन हवाले सां अहम किरदारु अदा करे थो। इन लाइ मर्दनि जा मसल्स औरतुनि जी भेट में वधीक तेज़ीअ सां वधंदा आहिनि। अहिड़ी रीति जिस्मानी बीहक बि इन हवाले सां अहम किरदारु अदा करे थी। एरोबिक वर्ज़िशूं, तेज़ हलणु, जॉगिंग ऐं साइकिल हलाइण सां बि मसल्स मज़बूत थींदा आहिनि। दिलि जी धड़कन जी रफ़्तार तेज़ कंदड़ वर्ज़िशूं मसल्स मज़बूत बणाईंदियूं आहिनि ऐं पीरसन माण्हू ऐं घणो वेही गुज़ारींदड़ माण्हुनि खे इन्हनि मां फ़ाइदो थींदो आहे। पर इन मक़सद लाइ हर हफ़्ते 4 खां 5 ॾींहं अधु मुनो कलाक पंहिंजी पसंदि जी वर्ज़िश करणी पवंदी। वर्ज़िश सां गॾोगॾु ग़िज़ा बि मसल्स खे मज़बूत बणाइण लाइ अहम किरदारु अदा करे थी, जंहिंमें प्रोटीन सभ खां अहम आहे। आना, गऊं जो गोश्त, चिकन, मच्छी, खीर, पनीर, ॾही ऐं ख़ुश्क मेवा प्रोटीन जो झझो मिक़दार ॾींदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk